इते मांखे ॿुधायूं त सिंधु दरिया में पाणी न अचण करे ठटे जी सामुंडी पट्टी में तबाहकारियूं जारी आहिनि। समुंड जो पानी अॻिते वधी सामुंडी पट्टीअ जी 8 शाखुनि जूं 7 आरडीज़ ख़तम करे छॾियूं। कोटड़ी बैराज जे हेठां पासे सिंधुअ में काफ़ी अरसे खां पाणी न पियो अचे। घोड़ाबारी ऐं केटी बंदर जे 7 आरडीज़ समुंड जे खारे पाणी हेठि अची मुकमल तौर ते ख़तम थी वियूं आहिनि। 7 आरडीज़ जे समुंड हेठि अची ख़तम थियण बाबति आबपाशी खाते जे अख़्तियारनि खे आगाही ॾिनी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर रशीद जाखरू खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कोटड़ी बैराज हेठियां ई पासे दागी तो सिंधु दरिया में पानी न अचण करे छते जी सामुंडी पट्टी ऐं समुंड जी तबाहकारी जो सिलसिलो रुकी न सघियो। समुंड जे पानी अॻिते वधी सामुंडी पट्टीअ जे 8 शाखनि जूं 7 आरडीज़ आहिनि उहो ख़तम करे छॾियूं आहिनि। जॾहिं त कोटड़ी बैराज जे हेठिएं पासे सिंधुअ में केतिरी अरसे खां पानी न अचण करे घोड़ाबाड़ी ऐं केती बंदर जे 8 शाखनि में शामिल 63 आरडीज़ ते मुश्तमल खानानी शाख जूं 8 आरडियूं, 50 आरडीज़ ते मुश्तमल मरीर शाख जूं 10 ऐं 29 आरडीज़ ते मुश्तमल गालो शाख जूं 9 आरडियूं ऐं 29 आरडीज़ ते मुश्तमल पार्टी शाख जूं 9 आरडियूं ऐं 23 आरडीज़ ते मुश्तमल खतो शाख जूं 16 आरडियूं, जॾहिं त 150 आरडीज़ ते मुश्तमल अंडो शाख जूं 3 आरडियूं गॾोगॾु 23 आरडीज़ ते मुश्तमल दारसी शाख जूं 8 ऐं 36 आरडीज़ ते मुश्तमल घोड़ाबारी शाख जूं 4 आरडीज़ समेत 8 शाखनि जूं 7 आरडीज़ समेत खारे पाणी हेठि अची मुकमल तौर ते ख़तम थी वियूं आहिनि। जॾहिं त आबपाशी खाते जे ज़रियनि चवण मुताबिक़ सिंध जी तबाहकारियुनि जे वर चढ़ी वियल 8 शाखनि जी 7 आरडीज़ जो समुंड हेठि अची ख़तम थियण बाबति आबपाशी खाते जे इख़्तियारनि खे पिणु आगाही ॾिनी वई आहे ऐं ज़रियनि इहो चवणु आहे त पाणी जी पैदा थियल बोरान तोड़े कोटड़ी बैराज जे हेठियां ई पासे सिंधुअ में पाणी न छॾियो वियो त समुंड अॻिते वधी वधीक शाखनि में दाख़िल थी हितां जे आबपाशी निज़ाम खे सख़्तु मुतासिर कंदो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद अपडेट करण जे लाइ।